बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो इरफान अली बुगियो। दोस्तों, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त वसार सिंध जे अहम मसइलनि ते आवाज़ु उथारिजे। हिन वक़्तु बि सिंध अनेक मसइलनि जे ॼार में फाथल आहे। उत्तर सिंध में ख़ासि तौरु जेका दहशतगर्दी जारी आहे, जेका धाड़ेल गर्दी जारी आहे, उन जे निशाने ते सिंध जा जेके आम मिसकीन ऐं कमज़ोर माण्हू उहे आयल आहिनि। धाड़ेल कॾहिं बि कंहिं वॾेरे जे ॿार खे अॻवा न कंदा, उहे वरी बि चूंडे चूंडे ग़रीब मिसकीन माण्हुनि जे ॿारनि खे अॻवा कनि था। ऐं उन्हनि जी गैरत जी इंतिहा हाणे इहा वञी बीठी आहे, उन्हनि जी गैरत हाणे उते अची बीठी आहे जो मासूम नियाणियुनि खे बि अॻवा करे वञनि था। 2 साल अॻु सखर ज़िले जो इलाइक़ो आहे संगरार, उते 10 मुहर्रम जे ॾिहाड़े ते अज़ादारनि में सबील विरहाईंदे, शरबत विरहाईंदे 5 वरनि जी मासूम हिंदू ॿारड़ी प्रिया कुमारी अॻवा थी वई। 2 सालनि खां मासूम ॿारड़ी गुम आहे ऐं उनजे वारसनि खे इहो शक आहे त खेसि अॻवा कयो वियो हूंदो। तव्हांखे छा थो लॻे त वाक़ई प्रिया कुमारी खे अॻवा कयो वियो हूंदो, खेसि धाड़ेल भुंग ख़ातिर अॻवा करे विया हूंदा, या हीउ मामिलो दुश्मनीअ तहत जेको आहे सो प्रिया कुमारी खे अॻवा कयो वियो आहे, या हूअ गुम थी वई आहे? तव्हांखे छा थो लॻे? उहो आहे मुंहिंजो जेको सहाफ़ती तजुर्बो आहे, उन जे बुनियाद ते मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे उन खां तव्हांखे आगाह कंदुसि त नियाणी खे छो ऐं छा लाइ अॻवा कयो वियो हूंदो। पर पहिरीं प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ जेको एहतजाज हले पियो, उनजो असां जाइज़ो वठूं था, उनजी थोरी ॻाल्हि ॿोल करे वठूं था। जस हुजे जसकम खे, जंहिं तरफ़ां प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ भरपूर एहतजाज कयो पियो वञे, न रुॻो सॼी सिंध जा माण्हू, सिंध जा बाशऊर माण्हू, सिंध जा ग़रीब मिसकीन माण्हू हिन मसइले जे हवाले सां, प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे हवाले सां आवाज़ु उथारे रहिया आहिनि। ऐं हीउ को पहिरियों दफ़ो न आहे, पर जॾहिं बि सिंध जी जेका अक़लियती बिरादरी आहे, सिंध जा जेके हिंदू आहिनि, उन्हनि सां जॾहिं बि को मसइलो पेश ईंदो आहे त सॼी सिंध उन्हनि सां गॾु बीठल हूंदी आहे, उन्हनि जी ॿांह ॿेली थींदी आहे। जॾहिं धाड़ेलनि तरफ़ां मंदरनि ते हमला करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं, त बि सॼी सिंध तरफ़ां इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई। जसकम तरफ़ां खिपरे में बि एहतजाज कयो वियो ऐं सखर में SSP ऑफिस ॾाढो बि भरपूर धरणो हयो वियो। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सॼी सिंध मां आवाज़ु उथी रहियो आहे। पर रुॻो प्रिया कुमारी न, सॼी सिंध मां जेके बि माण्हू अॻवा थिया आहिनि, ख़ासि तौरु जेके ॿारड़ा आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी लाइ बि इन क़िस्म जो एहतजाज थियणु घुरिजे। रुॻो हिकिड़ी प्रिया कुमारी अॻवा न आहे थी। कुझु ॾींहं अॻु, कुझु हफ़्ता अॻु कंदकोट मां मासूम अलिशबा चना खे बि अॻवा कयो वियो। फरहान सुमरो जेको मासूम ॿारड़ो आहे, उहो बि भुंग ख़ातिर धाड़ेलनि वटि मुख़बी बणियल आहे। उन जूं वीडियोज़ पिणु साम्हूं अची वियूं आहिनि। अहिड़ा केतिरा ई ॿार आहिनि जेके धाड़ेलनि वटि मुख़बी बणियल आहिनि, न रुॻो ॿार पर वॾा पिणु धाड़ेलनि वटि क़ैद बणियल आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि सिंध जी समूरियुनि कॉम्पर्स पार्टियुनि खे, न रुॻो कॉम्पर्स पार्टियूं पर जेके सुञाण धुरियूं आहिनि, उहे हिन इंतिहाई गंभीर मसइले ते ख़ामोश न वेहनि। ख़ुदारा हिन मसइले ते भरपूर आवाज़ु उथारे वञे त जीअं सरकार ते कुझु प्रेशर पवे। प्रिया कुमारी लाइ एहतजाज थिए थो, सुठी ॻाल्हि आहे, उन ते कंहिंखे बि को एतिराज़ु कोन्हे। एतिराज़ु सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे त रुॻो प्रिया कुमारी त अॻवा कोन्हे थियल, फरहान सुमरो बि अॻवा थियल आहे, अज़ीम मीणक बि अॻवा थियल हो, जेको वापसि अची वियो मुबैना तौरु भुंग भरे, उनखे वारसनि वापसि करायो पुलिस जे ज़रिए। अहिड़ा केतिरा ई ॿार आहिनि, उन लाइ बि एहतजाज थियणु घुरिजे। असांखे ॿाहिरियां धारियां माण्हू सिंध जे रोडनि ते धरणा ॾेई असांखे ताना ई मेणा ॾेई रहिया आहिनि त तव्हां ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु नथा उथारियो। ज़ुल्म ख़िलाफ़ु भरपूर एहतजाज थियणु घुरिजे। सिंधी माण्हुनि जो जेको मिज़ाज आहे, उहो मज़ाहिमती मिज़ाज आहे, कंहिं बि मसइले ते उहे ख़ामोश न वेहंदा आहिनि। त हिन मसइले ते हीउ जेको गंभीर मसइलो आहे, असांजा ॿार ग़ैर महफ़ूज़ आहिनि। उत्तर सिंध में हाणे सूरत हाल इहा आहे, ख़ासि तौरु कश्मीर, कंदकोट, घोटकी में, जो सिज लथे खां पोइ समूरो कारोबार बंदि थी वञे थो ऐं माण्हू ख़ौफ़ विचां घरनि में घरनि तरफ़ हलिया वञनि था। पुलिस जो जेको किरदारु आहे, सभिनी ख़बर आहे, ठलियूं दावाऊं, ख़ुदि पुलिस जा अमलदार, पुलिस जा ऑफिसर चवनि था त धाड़ेलनि सां विड़ी नथा सघूं, असां वटि हथियार जेके जदीद हथियार कोन्हनि, असांजूं गाॾियूं कमज़ोर आहिनि। पोइ इहे मुक़ाबलनि जूं दावाऊं छो थियूं कयूं वञनि? बहरहाल प्रिया कुमारी वारो मसइलो बि इंतिहाई अहम आहे। सॼी सिंध जे माण्हुनि खे भरपूर एहतजाज करणु घुरिजे। पर आउं वरी बि इहा अपील कंदुसि
त रुॻो प्रिया कुमारी न, सिंध जे ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ, सिंध जे ॿियनि माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ धाड़ियल गर्दी ख़िलाफ़ु, हिन दहशत गर्दी ख़िलाफ़ु असांखे यक आवाज़ थियणु घुरिजे। हाणे हालति इहा वञी बीठी आहे जो इलेक्शन वेझी आहे, उतां जा उते उत्तर सिंध जे ज़िलनि में इहो ट्रेंड पियो हलायो वञे त बाबा आम माण्हुनि खे जे ज़हननि में इहा ॻाल्हि विधी पई वञे हासेकार जो उहे मुतालबो करे रहिया आहिनि त असांखे इहे जेके MNAs आहिनि, MPAs आहिनि, इहे सियासतदान आहिनि ऐं वरी इलेक्शन में इहे अवाम वटि वेंदा उमेदवार बणिजी, इहे कुझु न ॾियनि, रोड रस्तो बि न खपे, स्कूल बि न खपे, असांखे रुॻो अमुन फराहम कयो वञे। हालति इहा वञी बीठी आहे। हाणे माना इन्हनि भोतारनि ऐं इन्हनि सियासतदाननि जो कमु बिल्कुलु सवलो थी वियो, पुलिस जो बि कमु सवलो थी वियो। हाणे उहे जीअं वणेनि तीअं कनि, को बि एहतसाब कोन थींदो, रुॻो अमुन क़ाइमु करे ॾियनि। बहरहाल प्रिया कुमारी वारे मामले ते वापसि अचूं था। मुंहिंजो जेको थोरो घणो सहाफ़ती तजुर्बो आहे, ख़ासि तौरु जेके क्राइम जे मामलनि खे रिपोर्ट कंदो रहियो आहियां, त मुंहिंजो जेको तजुर्बो चवे थो त लॻे ईअं थो त प्रिया कुमारी खे भुंग ख़ातिर अॻवा न कयो वियो हूंदो, छाकाणि त धाड़ियल कंहिं बि माण्हूअ खे, कंहिं बि मुंगीअ खे 2 सालनि ताईं भुंग ख़ातिर नथा रखी सघनि। जेकॾहिं प्रिया कुमारी खे भुंग ख़ातिर अॻवा कयो वियो हुजे हा त धाड़ियल घणो वक़्तु अॻु उन जी वीडियो वायरल करे छॾीनि हा ऐं भुंग तलब कनि हा। लॻे थो त हीउ मामिलो संदसि जेको अॻवा थियो आहे या त को दुश्मनी जो मामिलो आहे, थी सघे थो को ॿियो मामिलो हुजे जंहिं ते खेसि अॻवा कयो वियो हुजे। बहरहाल पुलिस अञा ताईं इहो पिणु पतो नाहे लॻाए सघी त उहा गुम थी हुई या खेसि अॻवा कयो वियो हूंदो। इलाइक़े में बि कुझु इन क़िस्म जूं ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं आहिनि त कुझु बाअसर माण्हू बि मुलविस थी सघनि था खेसि अॻवा करण में। बहरहाल पुलिस खे तुर्त पतो लॻाइणु घुरिजे। न्याणी ॿार आहे, लॼ जो मसइलो आहे, न रुॻो प्रिया कुमारी जी कुटुंब जी उहा लॼ आहे पर सॼी सिंध जी लॼ आहे। ख़ुदारा तकड़ा थियो, तहरुक वठो, रुॻो दावाऊं न कयो। सिंध जे माण्हुनि खे तव्हांजूं दवाऊं नथियूं खपनि, तव्हांजो अमल खपे थो। आख़िर में आउं सभिनी दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो YouTube चैनल सब्सक्राइब कयो त जीअं असां ही वीलॉग्स जो, स्टोरीज़ जो सिलसिलो जारी रखी सघूं। कोशिशि हूंदी त सिंध बाबति, दुनिया बाबति वधि खां वधि तव्हां ताईं ॼाण पहुचाइजे ऐं गॾोगॾु जेके सिंध जा अहम मसइला आहिनि उन बाबति पिणु आवाज़ु उथारिजे। इजाज़त ॾींदा, अला वाही।